एसएसपी घोटकी जी ऑफिस आॾो एक दर्दनाक मंज़र हुयो जिते फौजिया काबला ऐं अक्सा कल्होड़ो सुमैत ॿियनि औरतुनि जे अखियुनि मां लुड़क हुया जेके हर कंहिंखे रुआरिन पिया। हुननि चयो त मीरपुर माथिलो मॉडल थाणे जो SHO असांजे वॾेरे जी विंगार वहंदे असांजी धरती ट्रामो बणाए छॾी आहे। चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल कंदे घरनि में घिड़ी असांजा माण्हू गिरफ़्तार करे गुम करे छॾे थो। ही इंसाफ़ जूं मुंतज़र औरतूं छा हिननि खे इंसाफ़ मिलंदो या पुलिस चंद ॾोकड़नि एवज़ बस गिरफ़्तारियूं कंदी? आख़िर सिंधियुनि मथां पुलिस गर्दी वारी शामत कॾहिं टरंदी?